तमाम मुल्लो अदाणे ये वाट तव मुल्लो तहांखे नथो वणे त पोइ भली लुटींदड़नि खे वोट ॾियो। मुल्लो तहांखे नथो वणे पोइ भली गटरनि जा पैसा खाइण वारनि खे वोट ॾियो। मुल्लो तहांखे नथो वणे पोइ नौकरियूं खपाईंदड़नि खे भली वोट ॾियो। मुल्लो ॿी का ॻाल्हि मां वारे मौलवी जे लाइ अथव त ॿुधायो त मां हिसाब वठी ॾियांव। बाक़ी तव्हांजे करे न ॾाढ़ियूं लाहींदासीं न पटका लाहींदासीं। क़बूल करणो अथव त ॾाढ़ी ऐं पटके में क़बूल करणो पवंदो। मुक़ाबलो तो मां कयो हो जनरल इलेक्शन में भी, हाणे भी सब खां वधीक उम्मीदवार मां बीहारिया आहिनि। वरी कावड़िया बि मूं ते वेठा जवाब ॾे सुमरो साहब त मौलाना फजलुर रहमान तो वारो ज़रदारीअ सां गॾु छो वेठो आहे। अब मां छो जवाब ॾियांव? मांखे को एमपीए कयो अथव जो जवाब ॾियांव? मांखे को एमएनए कयो अथव जो जवाब ॾियांव? मांखे को वज़ीर कयो अथव जो जवाब ॾियांव? मांखे को मुशीर कयो अथव जो जवाब ॾियांव? मांखे का काउंसलरी खटराई अथव जो जवाब ॾियांव? मां छो जवाब ॾियांव? जिनके खटरायो तो, जिनके पटका बदलायो तो, जवाब उन्हनि खां वठो। पर पोइ बि कावड़िया वेठा हो तो वठो जवाब ॾियांव थो। त मौलाना साहब ज़रदारी साहब सां पंजाब जे लाइ नथो ॻाल्हाए छो? मौलाना साहब ज़रदारी सां ख़ैबर पख्तूनख्वा जे लाइ नथो ॻाल्हाए छो? मौलाना साहब ज़रदारी सां बलोचिस्तान जे लाइ नथो ॻाल्हाए छो? मौलाना साहब ज़रदारी सां फाटा गिलगित बल्तिस्तान आज़ाद कश्मीर जे लाइ नथो ॻाल्हाए छो? सिंध जे लाइ छो थो ॻाल्हाए? इन जे करे जो ख़ैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान पंजाब आज़ाद कश्मीर फाटा गिलगित बल्तिस्तान ज़रदारी साहब के नुमाइंदगी नाहे ॾिनी। तव्हां सिंध वारनि 56 एमएनए प्लेट ते रखी क़ौमी असेंबली में ज़रदारी साहब के विहारे ॾिना आहिनि। पोइ जेका माण्हू तव्हां असेंबली में विहारींदव पाकिस्तान जे लाइ, मुल्क जे लाइ, आइन जे लाइ, जमहूरियत जे लाइ, कानून जे लाइ असांखे उन्हनि सां ॻाल्हाइणो पवंदो। तव्हां प्लेट ते रखी 56 एमएनए ज़रदारी साहब खे न ॾियो, असांखे ॻाल्हाइण जी काई ज़रूरत कोन्हे। मुक़ाबलो त असां कयो हो, बीठा त असां हुयासीं, तव्हां असांखे मुस्तरद कयो, उन्हनि खे खटरायो, सवाल बि मूंखां था कयो। न खटरायो असां न ॻाल्हाईंदासीं, न ॾियो वोट असां न ॻाल्हाईंदासीं, न ॾियो हुकूमत असां न ॻाल्हाईंदासीं। खटरायो तव्हां, वोट तव्हां ॾियो, 56 एमएनए असेंबली में तव्हां विहारियो, जवाब मां ॾियां? ठही पिया आहियो यार। असां त मुक़ाबलो कयो हो, ज़रदारी साहब जो मुक़ाबलो मां कयो, बिलावल साहब जो मुक़ाबलो मां कयो, खुर्शीद शाह जो मुक़ाबलो मां कयो, जवाब भी मां ॾियो। ॾाह थियो यार, ईअं न कयो। तव्हां न खटरायो न, असां बिल्कुलु मां वॾे वाक़े तो चवां न ॻाल्हाईंदासीं। बाक़ी जेका असेंबली में तव्हां विहारींदो, जेका आहिनि, जेका नुमाइंदगी था कनि, उन्हनि सां ॻाल्हाइणो पवंदो, उन्हनि सां विहणो पवंदो। ॿियो मुआइदो त साईं एमकेएम सां मुआइदो थियो आहे, ऐं इन मुआइदे जे लाइ सुमरो साहब ॿुधाए त सिंध दुश्मन मुआइदे सां कीअं वेठो आहे। हाणे तव्हां मूंखे सिंध दोस्ती ऐं दुश्मनी जा सर्टिफिकेट ॾींदव? तव्हां जो मां मुहताज थी वियो आहियां, हाणे तव्हां सर्टिफिकेट विरहाईंदव? पर जिन जिन मां ते एतिराज़ात कया, ॻोल्हियो त सही, फेसबुक जे आईडीज़ ते वञो त सही, जिन जिन मां ते नस्तर पे हलाया त सुमरो साहब ज़रदारीअ सां वेझी विया। ॻोल्हियो त कंहिं वार्ड ते, कंहिं वॾेरे जे वाठ जे मुक़ाबले में को फार्म बि भरायो अथऊं? रुगो फेसबुक ते बस इनकलाब आणींदव, सर्टिफिकेट विरहाईंदव। तव्हां थींदा केरु आहियो दोस्ती ऐं दुश्मनी जो सर्टिफिकेट ॾियण वारा? पहिरियों पाण त बीहो न, मुक़ाबलो कयो न, कंहिं वॾेरे जे वाठ में को फार्म त भरायो न। बाक़ी मुआइदे सां मुंहिंजे जमात जो कोई ताल्लुक कोन्हे, मां वाज़े थो चवां। न असां ज़ामिन आहियूं, न असां मुआइदो करायो आहे, न असां सां मुशावरत कई वई आहे। मां मौलाना साहब सां बि कोन कई वई आहे। बाक़ी निकाह घोट ज़रदारी, कुंवार एमकेएम, निकाह पढ़ाइण वारो जो नल बाजवा, न को घोट खे थो चए त हा की छो कई, न को कुंवार को तो पुछे त हा छो कई, न को मौलवी साहब जनरल बाजवा को तो पुछे त निकाह छो पढ़ाई। लख लांताणो ॼाणनि थिया त शादी में छो विया। ठही पिया आहियो यार, ठही पिया आहियो। घोट को पुछो न चंद्रा मुआइदो छो कई, कुंवार को पुछो न मुआइदो छो कई, और मौलवी बाजवा साहब का पुछो न निकाह छो पढ़ाई। लेकिन उन जे बावजूद तो चवां त इन मुआइदे ते न असां ज़ामिन आहियूं, न मुशावरत, न असां मुआइदो करायो। रुगो सॼी क़ौमी क़यादत खां
ये दस्तखत कराया विया त तव्हांजे अखियुनि जे साम्हूं असां मुआहिदो कयूं था, तव्हां गवाह हुजो त तव्हांजी मौजूदगी में मुआहिदो थियो आहे। बसि एतिरी ॻाल्हि आहे। लेकिन उन जे बावजूदि मां चयो त जेकॾहिं वाक़ई सिंध दुश्मन मुआहिदो आहे, वाक़ई सिंध टोड़ींदड़ मुआहिदो आहे, वाक़ई सिंध खे तक़सीम कंदड़ मुआहिदो आहे, त हिन वक़्त ताईं को हिकिड़ो मुज़ाहिरो, को धरणो छो न थियो आहे? काॾे हलिया विया आहिनि सिंध जा मालिक? काॾे हलिया विया आहिनि सिंध जा चौकीदार? को वज़ीर अल हाउस जो घेराव त कनि हा। 3 महीना थी विया मुआहिदे खे, कोई रोड बंदि न थियो, कोई रस्तो बंदि न थियो, कंहिं प्रेस क्लब ते कोई एहतजाज न थियो, कोई जलसो, कोई जुलूस न। बाक़ी गद्दार आशिक़ सुमरो, बाक़ी जिन इन मुआहिदे जे ख़िलाफ़ हिन वक़्त ताईं कुझु बि न कयो आहे, उहे सिंध जा सॼण। पर उन जे बावजूदि मां चयो त मुंहिंजो भाउ सनान ख़ान, मुंहिंजो भाउ अयाज़ लतीफ़ पलीजो, डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो, साईं जलाल शाह अचनि ऐं मां सां ॻाल्हाइनि, मूंखे ॿुधाइनि त अदा हिन मुआहिदे में हीअ शिक सिंध जे तक़सीम जी आहे, हीअ शिक कराची खे अलॻि करण जी आहे, हीअ शिक सिंध खे ॿिनि हिसनि में विराइण जी आहे। मूंखे ॿुधाइनि, क़ाइल कनि, जेकॾहिं का अहिड़ी शिक ॾेखारे था वञनि जेका वाक़ई सिंध जे तक़सीम जी आहे, त मां वॾे वाक़िए थो चवां, मां अॼु जे राति में वज़ीर अल हाउस जो घेराव करण जे लाइ तयारु आहियां। बाक़ी रुगो फेसबुक ते हवाला था हणो, रुगो फेसबुक ते हवाला था हणो। मुंहिंजो मौक़िफ़ कल्ह बि वाज़े हो, मुंहिंजो मौक़िफ़ अॼु बि वाज़े आहे, मुंहिंजो मौक़िफ़ सुभाणे बि वाज़े रहंदो। मां क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे क़ब्र ते बीही करे मौलाना फज़लुर रहमान साहब जे मौजूदगी में, जनाब बिलावल साहब जे मौजूदगी में, जनाब शहबाज शरीफ जे मौजूदगी में, मोहतरमा मरियम नवाज साहिबा जी मौजूदगी में, असलम यार जे मौजूदगी में, महमूद खान चकजई जे मौजूदगी में, अख्तर मेंगल जे मौजूदगी में, अवैस नूरानी जे मौजूदगी में चयो हो। ऐं अॼु लफ़्ज़ दोहरायां थो, कराची सिंध जी मुंडी आहे, कराची सिंध जी सिसी आहे, कराची सिंध जी शाहरगा। कंहिं माईअ जे पुट खे सिंध खे तक़सीम करण जी इजाज़त न ॾींदासीं, जेको सिंध खपाईंदो उहो पादर खाईंदो। मुंहिंजो कल्ह बि मौक़िफ़ साॻियो हो, मुंहिंजो अॼु बि मौक़िफ़ साॻियो आहे, मुंहिंजो सुभाणे बि मौक़िफ़ साॻियो रहंदो। पंहिंजा सर्टिफिकेट पंहिंजनि खीसनि में रखो, लिफ़ाफ़नि ते खपजण वारो, वॾेरनि जी बूट पॉलिश करण वारो। मूंखे ख़बर न आहे तव्हांजे ॾींहं ऐं राति कीअं था गुज़रनि, मूंखे तव्हां सर्टिफिकेट ॾियो। मां न मुंहुं खोलियुमि, मुंहुं लिकाए न सघंदो क़ौम जे साम्हूं। तव्हां थींदा केरु आहियो मूंखे सर्टिफिकेट ॾियण वारो? तारीख़ लिखिजे पई, सर्टिफिकेट तारीख़ ॾींदी। तारीख़ ख़ालिद महमूद सुमरे खे बि धरतीअ जो वफ़ादार लिखियो।